नाज़िन फैज़गंज वेझो ॻोठ अलफ दीन शहर में प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतूं न हुजण करे शागिर्द सख़्त परेशान आहिनि। उन सां ॾिसो था मिरान जी रिपोर्ट इम्तियाज़ शहर जी रिपोर्ट। मां खे खणी हलंदुसि हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जेका हर माउ पीउ हर उस्ताद हर ज़िम्मेवार शहरनि लाइ ॻणती जो सबबु बणियल आहे। असांजे इलाइक़े जा केतिरा ई स्कूल अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। न साफ़ पीअण जो पाणी, न बाक़ाइदा क्लास रूम, न बाथरूम, न फर्नीचर, ऐं कुझु हंधनि ते त उस्ताद बि घटि आहिनि। नंढड़ा ॿार जेके मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि, इल्म जी रोशनी जे बदिरां मसइलनि जे ऊंदाहीअ सां विढ़ंदे नज़र अचनि था। अॼु जे हिन ख़ासि रिपोर्ट में असीं त सिर्फ़ु हालतूं ॾिसंदासीं, पर उन्हनि आवाज़नि खे बि ॿुधंदासीं जेकी सालनि खां सहूलियतुनि जे आस में बीठल आहिनि। अव्हां खे ॾेखारींदासीं त असुलु सूरतहाल छा आहे। लॻापियल अख़्तियारनि खां उन बाबति सवाल बि कंदासीं। अचो त गॾिजी ॾिसूं तइलीम जो हीउ अधूरो सफ़र आख़िर कॾहिं मुकमिल थींदो। मां उस्ताद शफ़ीक रहमान राजपर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अलफदीन शहर तालका फैज़गंज मां ॻाल्हायां पियो। असांजे स्कूल में तव्हां कैमरा ते ॾिठो हूंदो त का बि बुनियादी सहूलियत असांखे गवर्नमेंट खां न ॾिनी वई आहे। हीउ 2024 में स्कूल खुलियो आहे। असां उन खां बाद में टीओ खे केतिरे दफ़ा गुज़ारिश कई आहे त असांखे फर्नीचर वग़ैरह ॾिनो वञे। ॿारनि खे विहण जे लाइ का जॻहि कान्हे का, ॿारनि खे त छा टीचर्स खे विहण जे लाइ जॻहि कान्हे का। केॾीमहिल त असां डेस्क ते वेही बि ॿारनि सां गॾिजी उन्हनि खे ई पढ़ायूं था, उन जे लाइ असांखे पंहिंजे विहण लाइ का चेयर कान्हे का। तव्हां ॾिसी सघो था। उन खां बाद में 150 प्लस खां वधीक ॿार असांजा हींअर बि क्लास में मौजूदु आहिनि। ऐं इहा असांजी जेको आहे सो छा चऊं वधीक। उन खां बाद में पाणी पीअण जी सहूलियत न आहे। उन खां बाद में वॉशरूम जी सहूलियत न आहे। छोकिरियूं तव्हां ॾिसो था 58 खां वधीक छोकिरियूं पढ़नि थियूं पियूं, जंहिंजा घर परे आहिनि। हर पेशाब जे लाइ या कंहिं ज़रूरत जे लाइ उहे घर वञनि थियूं, वरी वापसि थी अचनि, जेको असांजो टाइम ॾाढो सीड़जे थो। महिरबानी करे बाला ऑफिसर्स खे, डीओ खे, टीओ खे, डायरेक्टर खे अर्ज़ु थो कजे त असांजी बुनियादी सहूलियतूं जल्द खां जल्द पूरियूं कयूं वञनि। नाल असांजो माली आहे, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। हिते 60 खां 70 छोकिरियूं पढ़नि, जंहिंमें वॉशरूम जी सहूलियत न आहे। 150 खनि छोकिरा आहिनि। जेके ही ॿारहाड़ जो स्कूल आहे, हिनखे न बिल्डिंग आहे, न को पाणी जी सहूलियत आहे, न उस्तादनि खे वेहण जी का कुर्सी वग़ैरह जी सहूलियत आहे, न ई ॿारनि जो को फर्नीचर आहे। असां MPA MNA टीओ ऐं सभिनि ऑफिसरनि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे असांजो स्कूल विज़िट कनि ऐं इन बुनियादी सहूलियतूं सभु ॾिनियूं वञनि स्कूल में। जी त मां ज़ैअमद भट्टी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मां अलफदीन शहर मां ॻाल्हायां पियो। त असांजो स्कूल केतिरी बुनियादी फैसिलिटीज़ खां महरूम आहे, जंहिंमें वॉशरूम वग़ैरह थी वियो, बेंचिस वग़ैरह थी वियूं, स्कूल जूं चेयर वग़ैरह थियूं। ऐं हिन खां अलावा त असांजा ॿार जेके आहिनि बार वञनि पिया, माना वॉशरूम वग़ैरह करण जे लाइ त इहा फैसिलिटीज़ न आहे। त असांजो तक़रीबन काफ़ी टाइम वेस्ट थिए पियो। त इन लाइ असां इल्तिजा कयूं था टीओज़ खे, डीओज़ खे ऐं डायरेक्टरनि खे त असांखे जल्द खां जल्द इहे फैसिलिटियूं ॾिनियूं वञनि, जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल माना सही थिए ऐं ॿारनि जी तालीम बराबरि सां हली सघे। इम्तियाज़ अली शहर, मेरान TV, फैज़गंज।